दादू ज़िले में जोही MPA आज़ाद उम्मीदवार PP उम्मीदवार लाइ परेशानी जो सबब बणिजी वियो। आज़ाद उम्मीदवार यासिर बबर बिरादरी जे पढ़ियल लिखियल कालम निगर मुतहरिक हुअण सबब अवामी मोहब्बत हासिल कर वरिती। इन मौके ते यासिर बबर मीडिया सां बयान जारी कंदे चयो त इलेक्शन में मुसलसल PP उम्मीदवार खे टफ टाइम ॾेई रहियो आहियां। जोही काछो तबाह कंदड़ अॻूणे MNA MPA सां मुक़ाबिलो आहे। फेयर इलेक्शन थी त शिकस्त मुक़दर अथनि। असांजी जिदोजहद आहे त अवाम जी बहितरीन मोट पिण मिली रही आहे। जोही काछो जे अवाम भोतार खां बेज़ार आहे। असां नवाण सां आया आहियूं। अवाम 8 फरवरी ते असांखे वोट ॾेई असांजो वचन आहे त खट हार नसीब पर वोटर सां हरदम गॾु रहंदासीं। हाणे सिंधी क़ौम वटि फ़ैसिलो आहे। 4 भेरा चूंडियल MNA MPA खे अञा छा आज़माईंदा। PP उम्मीदवार बौखलाहट जो शिकार बणिजी चुका आहिनि त असां उन्हनि जे हक़ में हथ खणंदासीं। असां उन्हनि जी करप्शन नाइंसाफ़िन जंग ख़िलाफ़ आख़िरी दम ताईं जमहूरी तौर इलेक्शन वठंदासीं। ऑफिसर मनपसंद लगंदा आहिनि प्रिजाइडिंग ऑफिसर उहो वॾेरो हुननि खां 5 लाख 10 लाख 2 लाख 5 7 लाख वठंदो ऐं सौदो कंदो ॻोठ जो। मुंहिंजो मैसेज ॿिनि माण्हुनि लाइ, जोही तालुक़े अवाम लाइ त ख़ुदा रा वॾेरनि खे सुञाणो जेके पोलिंग ॾींहं ते कब्ज़ो करे तव्हांजो हक़ खपाईंदा, तव्हांजो ॻोठ, तव्हांजूं सहूलियतूं, तव्हांजो बेसिक राइट खपाईंदा 5 लखनि में। उन जो घेरो तंग कयो, निकिरी अचो पोलिंग ॾींहं ते बैलेट पेपर ते मोहर ते ठप हणी नई क़यादत खे मौक़ो ॾियो। इन वॾेरनि खे बजायूं, इन्हनि ज़ालमनि खे बजायूं। जो हक़ आहे। अॻे ॿुधासीं थर ॾाढो पोइ थी पियल आहे, थर ॾाढो पोइ थी पियल आहे। थर तव्हां हलो, थर में एयरपोर्ट ठही विया आहिनि, थर कोल पियो निकिरे, थर में रोड रस्ता ठही विया आहिनि। हाणे त काछो बदतरीन सूरत हाल जो गुज़ारे पियो। आवाम लाइ इहो मैसेज आहे त जेको तव्हांजो ॻोठ जो वॾेरोनि सां ॻाल्हायो बाबा तो असांखे जाम खपायो, 50 सालनि खां तो असांखे खपाए असांखे तो नीलाम करे छॾियो आहे। हाणे ख़ुदा रा खपाइण बंदि कर, पोलिंग वारे ॾींहं ते अचो, पंहिंजी वोट जी मालिकी कयो, पंहिंजी पोलिंग जी मालिकी कयो, मोहर ते ठपो हणो, असांखे कटरायो। जोही तालुक़े में मां चवंदो आहियां वाहिद तालुको आहे डिस्ट्रिक्ट दादू जो जंहिंजो 5% शहर आहे, अर्बन आहे। 95% जोही तालुको तव्हांजो रूरल आहे। हाणे रूरल में अॻे ई 50 सालनि खां वठी जेके माण्हू अॼु बि पथर दौर आहे, तव्हां हलो मूंसां विज़िट कयूं था कयूं। अॼु बि माण्हू वीचारा दुबनि में जो घर छल पाणी आहे उहो कढी पीअनि था। नियाणियूं औरतूं वीचारियूं कच्छनि ते वीचारनि खे मट पिया आहिनि, दिला पिया आहिनि, पंधु पहिरियों घर वीचारियूं दुबनि मां पाणी भरे उहो साफ़ु करे ठारे पीअनि थियूं। हाणे माण्हुनि जी टोटल लेवल इहा आहे। इकोनॉमी जेका लेवल आहे ॾाढी ख़राबु आहे। कारी मोरी आहे, हाणे कारी मोरी हिननि कोन थी 4 दफ़ा ठही आहे, 4 दफ़ा ठाहिण बावजूदि दही थी वञे, अरबे रुपया ख़र्चु थिया आहिनि। हाणे कारी मोरी जे करे मां सम्झां थो 1 अरब रुपए नुक़सानु थियो आहे माण्हुनि खे, 1 अरब रुपए नुक़सानु। इकोनॉमिकली माण्हू पंहिंजे पेट में फाथल आहिनि। माण्हुनि खे ख़ुदा जो कसम ईंदा आहिनि न माण्हू वटि, हुन ज़ाती फॾा जहिड़ा मसला संगावती ॿिया टे उन फाथा पिया आहिनि। जोही तालुके जो वोट सॼो ऑपरेट थिए थो हर UC जे हर ॻोठ जे हिकिड़े वॾेरे हथ में आहे। उहो वॾेरो पोलिंग ते वञी कब्ज़ो करे वेही रहंदो आहे। हाणे मां कल्ह मां मथे हुउसि UC टोड़ में कस्बे वारे पासे दौलताड़नि खां सिम खां चढ़ण खां थींदो आहे राॼो देरे मस्तु कहिड़े हाज़िरी भरे वेही रहियुसि। त मूंखे ॿुधायो त राॼे देरे में जंहिं महिल सरकारी दौर जो साबिक़ MNA साहिबु आयो त हिकिड़ो वॾेरो चांडियो साहिबु उन उतां वेही रहियो। माण्हू मिलण तयारु कोन्हे हुननि सां, माण्हू हुन सां की करण तयारु न आहिनि, माण्हू बेज़ार आहिनि। पर छाकाणि हर ॻोठ में हिकिड़ो वॾेरो वेठो आहे जेको हुननि खां पैसा वठंदो, जेको पोलिंग ते कब्ज़ो जो ॻोठ जो वॾेरो हुन सां ॻाल्हायो बाबा तो असांखे जाम खपायो, 50 सालनि खां तो असांखे खपाए असांखे तो नीलाम करे छॾियो आहे। हाणे ख़ुदा रा खपाइण बंदि कर, पोलिंग वारे ॾींहं ते अचो, पंहिंजे वोट जी मालिकी कयो, पंहिंजी पोलिंग जी मालिकी कयो, मोहर ते ठपो हणो, असांखे कटरायो।